नाज़रीन, तव्हांखे हिन वक़्त जी अहम ख़बर का आगाह कंदा था हलूं त वज़ीर आला सिंध जो मुआविन ख़ास सैयद कासिम नवीद कंवर सूबाई वज़ीर आबपाशी सोहेल अनवर सियाल सां गॾु राति देर सां मुलाक़ातियार भरिसां हाजीपुर बचाबंद जो दौरो कयो। इन मौक़े ते हुनखे आबपाशी जे सेक्रेटरी ऐं चीफ सेक्रेटरी कोटली बैराज ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हाजीपुर बचाबंद जी शुरूआति 0 पॉइंट खां थिए थी ऐं इहा 20 आरडीएन ताईं मुश्तमिल आहे। इन मौक़े ते सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐं सैयद कासिम नवीद कंवर आफ़ीसरनि सां मुखातिब थींदे खेनि चयो त बचाबंदनि ते सख़्तु निगरानी कई वञे ऐं जिते बि ज़रूरत पए उते मरम्मत जो कमु फौरी तौर ते करायो वञे, पर बंदनि जी फौरी तौर ते निगरानी ऐं मरम्मत वञे त जीअं उन्हनि खे कंहिं क़िस्म जो को बि नुक़सानु न रसी सघे।